टंडो मस्ती भरसां ॻोठ आदम मरी में जागीराणी बिरादरी जे चइनि घरनि खे ओचितो बाहि। घर में पियल रोक रक़म, ॿिनि नियाणियुनि जो ॾाज, सोननि ज़ेवरनि समेत घर में पियल अल अतल सड़ी रख थी वियो। तफ़सील मूजिबि टंडो मस्ती भरसां ॻोठ आदम खान मरी में ॻोठाणनि गुलाम हुसैन जागीराणी अल रखियो। जागीराणी मोहम्मद असलम जागीराणी, मोहम्मद सिद्दीक़ जागीराणी जे चइनि घरनि खे ओचितो बाहि लॻण सबबि घर में पियल 2 नियाणियुनि जो ॾाज समेत 3 लख रोक, कार्गो मोटरसाइकिल, 2 लख जा सोना ज़ेवर, 70 मण कणिक ऐं घर में पियल अल अतड़ सड़ी रख थी वियो। मुतासिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे कंहिं सां बि दुश्मनी न आहे। फुटियुनि जी चूंडी वियल हुआसीं ऐं नंढड़ा ॿार रांदि खेॾी रहिया हुआ त ओचितो बाहि लॻी वई। अहिड़ो इतलाउ बर वक़्तु फायर ब्रिगेड खे ॾिनो वियो, जंहिंजे बावजूदि फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। असां पंहिंजी मदद पाण ज़ाब्तो जी कोशिशि कईसीं। ॾिसंदे बाहि आसमाननि सां ॻाल्हियूं करणु लॻी ऐं असां सिर बचाए ॿाहिरि निकितासीं। अहिड़े वाक़े थियण जो मुतासिरीन ॿारनि रोज़ु राड़ो, औरतुनि खे बेहोशी जा दौरा पवणु लॻा। मुतासिर खुलियल आसमान हेठां बेयारो मददगार वेठल मदद लाइ कंहिं